मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बअद, क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। या निसाअन नबी लस्तुन्ना कअहदिम मिनन निसाइ इन इत्तक़ैतुन्ना फला तख़दअन फ़िल क़ौल फ़यत्मअल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरदुन वक़ुल्न क़ौलन मअरूफ़ा वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलिय्यतिल ऊला वाक़िम्न अस्सलात व आतीन ज़कात व अतिअन अल्लाह व रसूलह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। अज़ीज़ दोस्तों, मूंखां पहिरीं तव्हां मुअज़्ज़ज़ उलमाए किराम जा ख़िताबात ॿुधी रहिया हो। मुझे खिताब जो उन्वान है शान अहले बैत। अल्लाह तबारक व तआला इन दुनिया की धरती ते खोड़ सारा ख़ानदान ही नस्ल नामा पैदा कया जिन जे अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइला लितआरफ़ू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाहा अलीमुन ख़बीर। ए इंसानों, असां तव्हांखे हिक मर्द ऐं औरत मज़ा पैदा कयो आहे। वजअलनाकुम शुऊबन व क़बाइला, असां तव्हांजा ख़ानदान बनाया है, नस्ल बनाया है। लितआरफ़ू, तां तव्हां हिक ॿिए जी सुञाणप रखो। दुनिया के अंदर जेतरा भी ख़ानदान आहिनि, नस्लनामा आहिनि, अल्लाह ताला सुञाणप जे लाइ, तारुफ़ जे लाइ पैदा कया आहिनि। लेकिन दुनिया की इन धरती ते एक अड़ो नस्लनामो है, एक अड़ो ख़ानदान है जे ख़ानदान जी कुरान और सुन्नत में तमाम घणी फजीलत आयल है। वो ख़ानदान असांजे तव्हांजे प्यारे पैगंबर जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान है। जे ख़ानदान की फजीलत के हवाले से सही मुस्लिम में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खान रिवायत मरवी है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, इन्नल्लाह इख्तार मिन वलद इस्माईल बनी किनानत। अल्लाह सुब्हानहु व तआला सय्यदुना इस्माईल अलैहिस्सलाम दे औलाद मजो बनु किनाना कबीले जो इंतखाब कयो। सुम्मा इख्तार मिन बनी किनानत कुरैशन। वही अल्लाह सुब्हानहु व तआला बनु किनाना जे कबीलन मजो कुरैश कबीले जो इंतखाब कयो। सुम्मा इख्तार मिन कुरैश बनी हाशिम। वो अल्लाह सुब्हानहु व तआला कुरैश जे कबाइल मजो बनु हाशिम कबीले जो इंतखाब कयो। सुम्मा इख्तारनी मिन बनी हाशिम।
फरमायूं पे अल्लाह तबार व ताला मूंखे नबी ऐं पैगंबर बनाए मोकिलियो आहे बनु हाशिम क़बीले मज़ा। यानी इन हदीस मज़ा मालूम थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ानदान जो ताल्लुक़ वक़्त जे अज़ीम पैगंबर अज़ीम नबी तौहीद जो इमाम सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जे ख़ानदान से पैगंबर अलैहिस्सलाम जो नस्ल नामो इब्राहीम अलैहिस्सलाम जे नसब नामे सां मिले थो ऐं इहा इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ जी बरकत आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम जॾहिं बैतुल्लाह खे तामीर करे रहिया उन वक़्तु इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी रहिया रब्बना वबअस फीहिम ए अल्लाह तू इन्हनि मक्के वारनि में हिकिड़ो पैगंबर मोकिलिजां हिकिड़ो नबी मोकिलिजां जंहिंजो ताल्लुक़ इन शहर जे ख़ानदान सां हज़ारे साल गुज़री चुका आहिनि। हज़ारे साल गुज़रण खां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इस्माईल अलैहिस्सलाम जे ख़ानदान बनु हाशिम क़बीले मज़ा नबी ऐं पैगंबर बनाए मोकिलियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान इंतिहाई मुबारक ख़ानदान आहे जंहिं लाइ पैगंबर अलैहिस्सलाम फरमाईंदा ख़रजतु मिन निकाहिन वलम अख़रुज मिन सफ़ाहिन मुझे नसब नामे में मुझे ख़ानदान में को बि बद किरदार माण्हू शामिल कोन्हे। मुझे नसब नामे जा जेके भी अफराद आहिनि उहे इंतिहाई पाक बाज़ इंसान आहिनि। मुझे ख़ानदान में केर भी बद किरदार इंसान शामिल कोन्हे। इन ख़ानदान जी इहा बि फ़ज़ीलत आहे जो अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में हुकुम कयो आहे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बेशक अल्लाह सुब्हानहु व तआला इन पैगंबर अलैहिस्सलाम जे मथां आसमाननि खां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल करे थो ऐं जेके फ़रिश्ता आहिनि उहे इन पैगंबर जे लाइ बरकतुनि ऐं रहमतुनि जूं दुआऊं घुरनि था। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा तव्हां बि इन पैगंबर जे मथां दुरूद ऐं सलाम मोकिलींदा कयो। जेको दुरूद ऐं सलाम असां पढ़ूं था नमाज़ जे हर तशहुद में इन दुरूद जो विर्द कयूं था। इन दुरूद जा लफ़्ज़ छा आहिनि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। ए अल्लाह तू रहमतूं नाज़िल कर बरकतूं नाज़िल कर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां व अला आलि मुहम्मद ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जे मथां कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जीअं तो बरकतूं नाज़िल कयूं हुयूं सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम जे ख़ानदान जे मथां बेशक तू ही तारीफ़ ऐं गुज़रिया वारो आहीं। ए अल्लाह तू बरकतूं नाज़िल कर मुहम्मद ऐं उन जे आल जे मथां उन जे ख़ानदान जे मथां
जियां तो बरकतूं नाज़िल कयूं इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं उन जे ख़ानदान जे मथां। यानी इन दुरूद में भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जी फज़ीलत आहे। असां हर नमाज में पैगंबर अलैहिस्सलाम जे ख़ानदान जे लाइ अल्लाह खां दुआ घुरंदा आहियूं, अल्लाह खां दुआ घुरंदा आहियूं। इमाम अलबानी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो माया नाज़ किताब लिखियलु आहे सिलसिलतुल अहादीस सहीह। उन किताब में हिकिड़ी रिवायत नक़ल करे थो अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु चवंदा मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकिड़ी हदीस ॿुधी। पैगंबर अलैहिस्सलाम जिन फरमायो कुल्लु नसबिन व सिहरिन मक़तूउन यौमल क़ियामति इल्ला नसबी व सिहरी। फरमायूं क़यामत जो ॾियारो जॾहिं क़ाइमु थींदो, क़यामत जे ॾिहाड़े ते जेके बि दुनिया जे अंदरि नसबनामा आहिनि या सावराणा ऐं ख़ानदान जा ताल्लुक़ात आहिनि, कुल्लु नसबिन व सिहर, हर क़िस्म जा नसबनामा जेके अबाणे ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदा हुजनि या उहो नसबनामो जेको सावराणे ख़ानदान सां ताल्लुक़ रखे मक़तूउन यौमल क़ियामत, क़यामत जो ॾियारो जीअं क़ाइमु थींदो इहे सभई रिश्ता हिक ॿिए खां टुटी अलॻि थी वेंदा। जीअं क़ुरान में अल्लाह ताला फरमाए वतक़त्तअत बिहिमुल असबाब, जेके बि उन्हनि जा ताल्लुक़ात हूंदा सभई ताल्लुक़ात क़यामत ॾियारे टुटी ख़तमु थी वेंदा। इल्ला नसबी व सिहरी, फरमायूं सिवाइ मुंहिंजे ख़ानदान जे ऐं मुंहिंजे सावराणे ख़ानदान जे। पैगंबर अलैहिस्सलाम जे ख़ानदान जी इहा अज़मत आहे, मक़ाम आहे, शरफ़ आहे। इहो ख़ानदान क़यामत जे ॾियारे अल्लाह जे हुकुम सां पाण में जुड़ियल हूंदो, टुटंदो कोन। इहा पैगंबर अलैहिस्सलाम जे ख़ानदान जी अज़मत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जो छा मक़ामी मर्तबो आहे। ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु पैगंबर अलैहिस्सलाम जो सहाबी आहे। हिकिड़ो ताबई ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु खां सवाल करे थो, या ज़ैद लक़द लक़ीत ख़ैरन कसीरा साहबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसल्लैत खल्फहु वग़ज़ौत मअहु। ए ज़ैद, तो तमाम वॾियूं भलायूं ॾिठियूं आहिनि। साहबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहीं। वसल्लैत खल्फहु, तो पैगंबर अलैहिस्सलाम जे पुठियां केतिरियूं नमाज़ूं अदा कयूं आहिनि। वग़ज़ौत मअहु, तो पैगंबर अलैहिस्सलाम सां गॾु केतिरनि जंगनि में शरीक थियूं आहिनि। लिहाज़ा तूं असांखे हिकिड़ी हदीस ॿुधा जेका हदीस तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधी हुई। ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे थो वल्लाहि लक़द कबुर सिन्नी, अल्लाह जो कसम आहे आऊं हिन वक़्तु पीर सन थी चुको आहियां, उमिरि रसीद आहियां। वनसीतु मा कुन्तु अई मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अक्सर रिवायतूं अक्सर हदीसूं जेके मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधियूं हुयूं उहे रिवायतूं हिन वक़्तु मूंखे विसरी चुकियूं आहिनि। घणियूं रिवायतूं विसारे चुको आहियां, पोड़ो आहियां, पीर सन आहियां। जॾहिं इंसान पीर सन थींदो आहे, पोड़ो थींदो आहे, द फितरी तौर ते उनजो ज़हनी तवाज़ुन कमज़ोर थी वेंदो आहे। अहिड़ी तरह ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु पीर सनी जी उमिरि में आई, लेकिन चवे थो मूंखे हिकिड़ी हदीस अञा बि यादि आहे। उहा हदीस कहिड़ी आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं हजतुल विदा खां फारिग थियनि था
मदीने ॾे काफ़िलो रवानो थियो। हिकिड़ो पाणी जो तालाब हो जंहिंजो नालो खुम आहे, गदीरे खुम। उन जॻह ते पैगंबर अलैहिस्सलाम मदीने जे काफ़िले खे रोकीनि था ऐं उन जॻह ते ख़ुतबो इरशाद फरमाइनि था ऐं फरमाए रहिया आहिनि, इन्नी लतारिकुम फीकुम सकलैन। ए मुस्लमानो, आऊं तव्हां में ॿ वज़नी शयूं छॾे वञा पियो। मा लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा। तव्हां कॾहिं बि गुमराह कोन थींदो जेसीं ताईं तव्हांजो इन ॿिन्ही शयुनि सां मज़बूत तरीन ताल्लुक़ हूंदो। किताब अल्लाह व इतरती, हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान आहे ऐं ॿियो मुंहिंजो ख़ानदान आहे। इहे ॿई वज़नी शयूं आहिनि जिन खे आऊं तव्हां में छॾे वञा पियो। अल्लाह अल्लाह फी अहली बैती। ए मुस्लमानो, अहले बैत जे मुतालिक़ अल्लाह जो ख़ौफ़ रखो, अल्लाह जो डपु रखो, उनखे ईज़ायो न, तकलीफ़ूं न ॾियो। इमाम शम्सुल हक़ अज़ीम आबादी रहमहुल्लाह इन हदीस जी शरह में लिखे थो, इन हदीस जो मतिलबु छा आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको फरमाए विया, जेकॾहिं तव्हांजो अल्लाह जे क़ुरान ऐं मुंहिंजे ख़ानदान सां मज़बूत ताल्लुक़ हूंदो, ओसी ताईं तव्हां गुमराह नथा थी सघो। क़ुरान सां ताल्लुक़ क़ाइमु करणु सम्झ में अचे थो। क़ुरान खे माण्हू पढ़े, क़ुरान ते अमल करे, क़ुरान ते ईमान आणे, उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। लेकिन पैगंबर अलैहिस्सलाम जे ख़ानदान सां कीअं ताल्लुक़ क़ाइमु कयो? उन ताल्लुक़ जो तरीक़ो इहो आहे, सभ खां पहिरीं इन ख़ानदान सां मोहबत कयो, इन ख़ानदान सां मोहबत हुजे। ॿिए नंबर ते इन ख़ानदान जी इज़त कयो, एतिराम कयो। टे नंबर ते वक़बूल रिवायतिहिम, जेको इल्म शरीयत इन ख़ानदान मां तव्हांखे मिले, उन दीन जे इल्म खे तव्हां क़बूल कयो। तव्हां कॾहिं बि गुमराह कोन थींदो, हिदायत तां कोन अचंदो। इमामुल अंबिया जो घराणो यकीनन इल्म जो मर्कज़ हो, इल्मी घराणो हो, मामूली घराणो कोन हो। पैगंबर अलैहिस्सलाम जे घराणे में दीन जो इंतिहाई माया नाज़ इल्म जो ख़ज़ानो हो, जेको ख़ज़ानो अॼु असां वटि मौजूदु आहे, किताबनि में मौजूदु आहे। सही बुखारी, मुस्लिम, दाऊद, नसाई, तिरमिज़ी, इब्न माजा, मुस्नद अहमद, तव्हां खोले पढ़ो। अहले बैत मिन मसानीद अहलिल बैत, अहले बैत खां जेके रिवायतूं मिलियूं आहिनि, केॾो अल्लाह उनखे इल्म अता कयो, केॾो इल्म अता कयो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु अहले बैत जो फ़र्द आहे। अल्लाह ताला अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे इंतिहाई वॾो इल्म अता कयो, जंहिं जॻह ते अक्सर तौर ते अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां जॾहिं का ग़लती थींदी हुई या ॿियो को हुक्मरान या ख़लीफ़ो कंहिं मसइले में मुंझी पवंदो हो, उनजी इस्लाह करण वारो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु, अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे अल्लाह ताला इल्म अता कयो। ही इल्मी घराणो हो। सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा, जेका पैगंबर अलैहिस्सलाम जी घरवारी अहले बैत जो हिस्सो आहे, 2200 हदीसूं आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा खां मरवी आहे। एॾो वॾो इल्मी ख़ज़ानो पैगंबर अलैहिस्सलाम जे घराणे खां मिलियो आहे। जेकॾहिं गुमराही खां बचण इंसान चाहे थो, हिन घराणे मां जेको इल्मु मिले, सही सनद सां मिले, माण्हू उन इल्म जो एतिराम करे उनखे क़बूल करे। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु यकीनन कुरैशी नौजवान आहे। कुरैश सां जो ताल्लुक़ आहे, जंहिंजी गवाही सही बुखारी में मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, आउं जन्नत में दाख़िल थियसि
जन्नत में वञण खां पोइ मूंखे अहिड़ो महल ॾेखारियो, उन महल जे दरवाज़े ते हिकिड़ी हूर वज़ू करे रही। मूं सवाल कयो हीउ महल कंहिंजो आहे? मूंखे ॿुधायो वियो हुअ लिरजुलिन मिन कुरैश, हीउ महल हिकु कुरैशी माण्हू जो आहे, कुरैशी नौजवान जो महल आहे। पैगंबर अलैहिस्सलाम फरमाइनि था फवक़अ फी नफ्सी अन्नी मिनल कुरैश, मुंहिंजे दिलि में बि आशे दाख़िल थी आउं त कुरैशी आहियां, मुंहिंजो बि ताल्लुक़ इन कुरैश कबीले सां आहे। वरी मूं सवाल कयो उहो कहिड़ो नौजवान आहे, हीउ कहिड़े नौजवान जो महल आहे? ॿुधायो वियो हुअ लिउमर बिन ख़त्ताब, हीउ महल उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जो आहे। पैगंबर अलैहिस्सलाम फरमाइनि था आउं इन महल में दाख़िल थियण जो इरादो करे रहियो हुअसि, सुम्मा ज़करतु गैरतक, ए उमर पोइ मूंखे तुंहिंजी गैरत यादि अची वई, तूं इंतिहाई गैरतमंद इंसान आहीं। पंहिंजे दरवाज़े ते पंहिंजे घर में कंहिं गैर मर्द खे इजाज़त कोन ॾींदो आहीं, एॾो तूं गैरतमंद इंसान आहीं। सहाबा गैरतमंद हुआ, सहाबा पर्दे जा मुहाफ़िज़ हुआ। अॼु असां मुस्लमाननि मञा गैरत खजंदी वञे पई, बेपर्दगी आम थी रही आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उमर बिन ख़त्ताब खे चवनि था सुम्मा ज़करतु गैरतक, ए उमर मूंखे तुंहिंजी गैरत यादि अची वई त तुंहिंजी इजाज़त खां बग़ैर आउं तुंहिंजे घर में छो दाख़िल थियां, मता तूं नाराज़ न थी वञे, मता तोखे इहा ॻाल्हि ॾुखी न लॻे। ही हुई सहाबा जी गैरत, सहाबा खे अल्लाह गैरत अदा कई। अॼु असां में पर्दे जो माहौल नाले तौर ते आहे, नाले तौर ते आहे। कहिड़ी बि रिश्तेदार हुजे, चाहे ज़ात वारो हुजे, बसि घर में हलियो अचे का परवाही कोन्हे। मुस्लमानों न, पर्दे जो अल्लाह सख़्त हुकुम कयो आहे। हर जगह ते हर माहौल में इंसान खे पर्दो क़ाइमु करिणो आहे। अॼु ही जेको दौर गुज़री रहियो आहे, असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जे लाइ इंतिहाई ॾुखे में ॾुखियो दौर आहे। बिलख़ुसूस गुज़रे हिन ई महीने जी 8 तारीख़ ते लाहौर इस्लामाबाद जे रोडनि ते बदपेशा औरतूं निकितियूं जेके नारेबाज़ी करे रहियूं हुयूं, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। असांजे वतन अज़ीज़ खे हिकु गंदे माहौल में तब्दील कयो पियो वञे। उहो माहौल जेको यूरोप जो माहौल आहे, फॉरेन कंट्रीज़ जो माहौल आहे, जेको अंग्रेज़नि जो माहौल आहे, अॼु असांजे वतन अज़ीज़ खे अहिड़े माहौल में धिकियो पियो वञे। सहाबा किराम गैरतमंद हुआ, बग़ैर इजाज़त जे कंहिंखे पंहिंजे घर में अचणु कोन ॾींदा। इहो माहौल असांखे क़ाइमु करिणो आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु चए थो अअलैका अग़ारु या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा नबी, छा आउं तव्हां ते गैरत कंदुसि? तव्हां अल्लाह जा नबी आहियो, पैगंबर आहियो, जेकॾहिं तव्हां दाख़िल थी वञो हा कॾहिं बि आउं नाराज़ कोन थियां। यानी मालूम थियो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु कुरैश जी न्याणी परणाए उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॾे थो। जेके माण्हू चवनि था त उमर बिन ख़त्ताब जे विच में ऐं अहले बैत जे विच में दुश्मनी हुई, पोइ मूंखे ॿुधायो छा अमीरुल मोमिनीन अली रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी न्याणी कंहिं दुश्मन खे ॾे हा? यकीनन कॾहिं बि कोन ॾे हा। अली मुर्तज़ा हो, शेर ख़ुदा हो। अल्लाह ताला वरी बहादुरी अता कई ऐं पंहिंजी न्याणी कंहिंखे ॾेई रहियो आहे? उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे। इहा ॻाल्हि अहल सुन्नत न बल्कि शिया मक्तबी किताबनि में मौजूदु आहे। उन्हनि जे किताबनि में न ॻाल्हि खे लिखियो आहे, लेकिन उन्हनि हिकु ॾुखियो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे जेको लफ़्ज़ आउं पंहिंजी ज़बान ते आणणु मुनासिब कोन सम्झो। हिन ख़ानदान जी इज़त आहे, इन ख़ानदान जे लाइ अहिड़ो लफ़्ज़ घटिया लफ़्ज़ आहे जेको शिया मक्तबी किताबनि में लिखियलु आहे। इहो लफ़्ज़ आउं पंहिंजी ज़बान ते आणणु मुनासिब कोन सम्झो। त मुस्लमानो, सहाबा जे पाण में मोहबतूं हुयूं, अहले बैत
के खोड़ सारा माण्हू चवनि था त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु अहले बैत सां वॾियूं दुश्मनियूं रखियूं। अहले बैत जा दुश्मन हुआ। अज़ीज़ दोस्तो, अचो किताबनि जा वर्क खोले ॾिसो। सही बुखारी जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जो हिकिड़ो वाक़ियो मौजूदु आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु असुर जी नमाज़ पढ़ाए मस्जिद नबी मां ॿाहिरि निकितो आहे। मस्जिद नबी मां ॿाहिरि निकितो। हसन बिन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿारनि सां गॾु रांदि खेॾी रहियो आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु हसन बिन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु मां खे पंहिंजे कुल्हे ते खणी थो। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु बि अबू बकर सिद्दीक़ सां गॾु आहे। केॾियूं मोहबतूं हुयूं, केॾियूं उल्फ़तूं हुयूं, केॾो पाण में प्यारु हुयो। अॼु मुस्लमाननि खे इहो पैगाम ॾिनो वञे पियो त सहाबा जे विच में ऐं अहले बैत जे विच में दुश्मनियूं हुयूं। दुश्मनियूं न मोहबतूं हुयूं। इहो प्रोपेगेंडा आहे जेको यहूदनि जे तरफ़ां थियल हुयो। जॾहिं अब्दुल्लाह इब्न सबा यहूदी मुस्लमान थियो, सभ खां पहिरीं अब्दुल्लाह इब्न सबा मुस्लमान जी जमात खे तोड़ण जे लाइ जेका वॾे में वॾी साज़िश कई हुई, उहा साज़िश इहा हुई त मुस्लमान जे ज़हननि खे ख़राब करण जे लाइ उन इहो नारो लॻायो हो त मुस्लमाननि अहले बैत सां ज़ुल्म कयो आहे। इहो साॻियो नारो असांजे बाद मुस्लमान वटि मौजूदु आहे। मुस्लमानूं मोहबतूं हुयूं। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजे कुल्हे ते खणे थो। हसन कंहिंजो फर्ज़ंद आहे? अली जो फर्ज़ंद आहे। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु अहले बैत जा फर्ज़ंद आहिनि। हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु कंहिंजे कुल्हनि ते आहे? अबू बकर सिद्दीक़ जे कुल्हे ते आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु प्यार सां हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजे कुल्हे ते खणी करे हिकिड़ो जुमिलो अदा करे थो कि शबीहम बिन नबी वलैस शबीहम बिअली। ए हसन, तुंहिंजी शक्ल सूरत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिले थी। वलैस शबीहम बिअली, तुंहिंजी शक्ल सूरत हज़रत अली सां एतिरी कान थी मिले जेतिरी तुंहिंजी शक्ल सूरत तुंहिंजे नाना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबि आहे। व अलीयुन यज़हकु, ऐं अली रज़ी अल्लाह तआला मुस्कुराए रहियो आहे, खिली रहियो आहे। ही मोहबतूं हुयूं। पैगंबर अलैहिस्सलाम जो सहाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ॿियो क़ौल सही बुखारी में मरवी आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला चवंदो हो लक़राबतु रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब इलैया मिन क़राबती। पैगंबर अलैहिस्सलाम जे ख़ानदान सां मोहब्बत करणु, उन्हनि सां हमदर्दी करणु, उन्हनि सां ताल्लुक़ रखणु अहब इलैया मिन क़राबती, इहा ॻाल्हि मूंखे पंहिंजे ख़ानदान खां वधीक पसंदि आहे। हिन केरु चई रहियो आहे? अबू बकर सिद्दीक़ कंहिंजे मुतालिक़ अहले बैत जे मुतालिक़ छो त अल्लाह जे पैगंबर जे ख़ानदान सां ताल्लुक़ क़ाइमु करणु, उन्हनि जो एतिराम करणु, उन्हनि जी मदद करणु, उन्हनि सां ख़ैर ख़वाई करणु अहब इलैया मिन क़राबती, इहा ॻाल्हि मूंखे पंहिंजे ख़ानदान खां, पंहिंजे औलाद खां वधीक पसंदि आहे। हीअ अबू बकर सिद्दीक़ जो क़ौल आहे। पैगंबर अलैहिस्सलाम जो सहाबी अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अहले बैत जी केतिरी इज़त कंदो हुयो। अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जंहिंजो ताल्लुक़ बि अहले बैत सां आहे। अब्दुल्लाह पुटु कंहिंजो आहे? अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु जो। अब्बास केरु आहे? पैगंबर अलैहिस्सलाम जो सॻो चाचो आहे। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं मजलिस शूरा घुराईंदो, उन मजलिस शूरा में वॾा वॾा सहाबी शरीक थींदा हुआ, अहले इल्म शख़्सियतूं शरीक थींदियूं हुयूं। उन मजलिस शूरा में अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अब्दुल्लाह इब्न अब्बास खे वठी ईंदो हुयो। कंहिं माण्हू एतिराज़ कयो, चवणु लॻा ए अमीरुल मोमिनीन, असांजो औलाद आहे, असां पंहिंजे औलाद खे इन मजलिस में शरीक कोन था कयूं, लेकिन तव्हां नंढड़े सहाबी अब्दुल्लाह इब्न अब्बास खे छो था वठी अचो? उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु चवे थो, आऊं तव्हां खां क़ुरान मजीद जी
हिकिड़ी सूरत जे मुतलिक़ सवाल कयां थो। क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह व रअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। इन्हें आयत जो मफ़हूम ॿुधायो, इन्हें सूरत जो मतिलबु छा आहे। हर सहाबी पंहिंजे तरफ़ खां मतिलबु ॿुधाईंदो वियो, मक़सदु ॿुधाईंदो वियो। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु आख़िर में अब्दुल्लाह इब्न अब्बास खां सवाल करे थो, हे अब्दुल्लाह तूं ॿुधा इन आयत जो मतिलबु छा आहे। अब्दुल्लाह इब्न अब्बास चए थो हुआ अजलु रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लमहुल्लाहु। इन सूरत में पैगंबर अलैहिस्सलाम जे मौत जो तस्करो मौजूद आहे जेको अल्लाह ताला पैगंबर अलैहिस्सलाम खे इन सूरत जे नाज़िल थियण सां ॿुधाए छॾियो। उमर बिन ख़त्ताब चए थो सहाबो इन इल्म जे करे आऊं इन नंढे साहबी अब्दुल्लाह खे तव्हांजी मजलिस में वठी ईंदो आहियां। हीउ अब्दुल्लाह केरु आहे? अहले बैत जो फ़र्द आहे। वठी अचण वारो केरु आहे? उमर बिन ख़त्ताब आहे। यानी मालूम थियो अहले बैत जे विच में ऐं उमर बिन ख़त्ताब जे विच में मोहब्बतूं हुयूं, दुश्मनियूं कोन हुयूं। जेकॾहिं दुश्मनी हुजे हा कॾहिं बि उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अब्दुल्लाह इब्न अब्बास खे सहाबा जी मजलिस शूरा में शरीक कोन करे हा। ॿियो मिसाल ॿुधायां, पैगंबर अलैहिस्सलाम जो सहाबी अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जेको अब्दुल्लाह जो वालिद इमामुल अंबिया जो सॻो चाचो जॾहिं दुआ घुरण जे लाइ मींहं जी दुआ घुरण जे लाइ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकिड़े मैदान में सहाबा खे जमा कनि था, जमा करे आणीनि था ऐं गॾोगॾु पैगंबर अलैहिस्सलाम जे चाचे अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खे वठी आया ऐं जुमला अदा कनि था अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नस्तस्क़ी बिरसूलिका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे अल्लाह वो टाइम हो जंहिं टाइम ते जॾहिं असांखे बरसात जी ज़रूरत पवंदी हुई असां तुंहिंजे पैगंबर ॾे ईंदा हुआसीं, तुंहिंजो पैगंबर असां सां गॾु हूंदो हो, पोइ तव्हां दुआ घुरंदा हुआसीं, तूं असांजी दुआउनि खे क़बूल करे बरसात नाज़िल कंदो हुए। हे अल्लाह हिन वक़्तु असांजे विच में तुंहिंजो पैगंबर मौजूदु कोन्हे, उन पैगंबर जो चाचो अब्बास मौजूदु आहे। हे अल्लाह हिन अब्बास खे वठी आया आहियूं, तव्हां दुआ घुरी रहिया आहियूं, फर्स्ट की ना असांखे बारिश अता फरमा, आसमान खां मींहुं वसा। अल्लाह ताला उमर अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब ऐं अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु इन सहाबा जी दुआ खे क़बूल करे आसमान खां बारिश नाज़िल करे छॾी। इन वाक़ई मां छा मालूम थियो त अहले बैत जे विच में ऐं उमर बिन ख़त्ताब जे विच में मोहब्बतूं हुयूं, अदावतूं कोन हुयूं। जो मिसाल बयानु कयां, अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु शहीद थी चुको आहे। शहीद करण वारो अबू लुलु फेरोज़ी मजूसी मज़हब सां ताल्लुक़ रखण वारो पैगंबर अलैहिस्सलाम जे जलील क़द्र सहाबी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मस्जिद नबी जे मुसल्ले ते खंजर हणी ज़ख़्मी करे थो। फजर जी नमाज़ हली रही आहे, उमर बिन ख़त्ताब सूरत ताहा जी तिलावत करे रहिया आहिनि, फजर नमाज़ पढ़ाए रहिया आहिनि। अबू लुलु फेरोज़ी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे खंजर हणे थो। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु ज़ख़्मी थी करे ज़मीन ते किरी पवनि था। जॾहिं ज़मीन ते किरिया त अब्दुर्रहमान इब्न औफ रज़ियल्लाहु तआला अन्हु अॻिते मुसल्ले ते वधी करे नमाज़ पढ़ाइनि था। नमाज़ जल्दी मुकम्मल कयूं। उमर बिन ख़त्ताब खे खणी करे मस्जिद नबी जे अंगण में रखियो वियो आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे पुट अब्दुल्लाह खे रवानो करे थो, हे अब्दुल्लाह वञ उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा ॾे। आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे ॿुधा त अॼु तुंहिंजे लाइ पैगाम मोकिलियो आहे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु। ए मुंहिंजा पुटड़ा, आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे अमीरुल मोमिनीन जो नालो इस्तेमाल न कजां। वलस्तु बियौम अमीरुल मोमिनीन, अॼोके दिहाड़े ते ऐं अमूरी अमीरुल मोमिनीन कोन आहियां, आम मुस्लमान आहियां। वञी उम्मुल मोमिनीन खे पैगाम पहुचाए
तो उमर बिन ख़त्ताब जो पैगाम है पैगंबर अलैहिस्सलाम जे हुजरे में अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी कब्र जे भर में इमामुल अंबिया जे हुजरे में हिकिड़ी ख़ाली जगह मौजूद है जे करे तू इजाज़त दी तो मुझे बाबा के इते दफन कयो वने उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जरे पैगाम ॿुधो आहे ज़ारो कतार रोई रही है अखियुनि मां लुढ़क वई आया दुख जो आलम तारी थी चुको है आवाज़ बंद थी वियो है आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा थोड़ी देर खां पोइ जवाब ॾे थी ही उहो टुकड़ो आहे जेको टुकड़ो मूं पंहिंजे लाइ रखियो हो लेकिन अॼोके ॾिहाड़े ते उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे तरजीह ॾियां थी वञो वञी ॿुधायो अमीरुल मोमिनीन खे त उम्मुल मोमिनीन इजाज़त ॾेई छॾी आहे पुटड़ो विहाणो खणी आयो आहे बाबा जे कंध जे हेठि मां रखे थो पैगंबर अलैहिस्सलाम जो सहाबी आहे जलील क़द्र मुस्लमान जो अमीर आहे चए थो ए मुंहिंजा पुटड़ा ज़ख़दी अल तुराब अॼु मदीने जी हिन जामे मस्जिद नबवी जे अंदरि मुंहिंजे चेहरे खे विहाणे ते न बल्कि मदीने जी सरज़मीन जी मिट्टीअ सां लॻायो लअल रब उमर यरहम उमर थी सके अॼु मुंहिंजो रब मुंहिंजी इन हालत खे ॾिसी करे मुंहिंजे मथां रहम करे छॾे उमर बिन ख़त्ताब जे लाइ खे ॿुधाए थो आयशा सिद्दीक़ा इजाज़त ॾिनी आहे उमर बिन ख़त्ताब जे लाइ अल्लाह जो शुक्र अदा करे थो चंद घरनि खां पोइ उमर बिन ख़त्ताब शहीद थी चुको आहे लाश रखियल आहे अमीरुल मोमिनीन अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु आयो आहे अब अब्दुल्लाह जे कुल्हे ते हथ रखी बीहे थो ऐं ज़बान मज़ा लफ़्ज़ अदा करे थो इन्नी कुंतु ला ज़ुन्नु अन्न अल्लाह सयजअलुक मअ साहिबैक मूंखे इहो यकीन हुयो त अल्लाह ताला यकीनन तव्हांखे तव्हांजे ॿिनि प्यारनि साथियुनि सां ज़रूरु मिलाईंदो छो जो मूं अक्सर तौर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहो फरमाईंदे ॿुधो हो फ़अलतु अना अबू बकर व उमर खरजतु अना अबू बकर व उमर ज़हबतु अना अबू बकर व उमर छो जो मूं अक्सर तौर ते इमामुल अंबिया जी ज़बान मां ये जुमला ॿुधा हुआ ही कम मूं कयो आहे अबू बकर उमर कयो आहे ही कम मूं कयो आहे अबू बकर उमर कयो आहे हिन कम लाइ आउं वियो आहियां अबू बकर उमर वियो आहे हिन कम लाइ आउं निकितो आहियां अबू बकर उमर निकितो आहे अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जॾहिं मूं पंहिंजे चेहरे खे मोड़े करे निहारियो इहो कहिड़ो माण्हू आहे जेको इहे जुमला अदा करे रहियो आहे अचानक ॾिसां उहो अली रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे जेको उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला खे बशारत ॾेई रहियो आहे त मूंखे यकीन हो अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजनि प्यारनि साथियुनि मुहम्मद रसूलुल्लाह ऐं अबू बकर सां मिलाईंदो ही मोहब्बतूं हुयूं अली रज़ी अल्लाह तआला अन्हु कूफे जी जामे मस्जिद में ख़ुतबो ॾियनि था ख़ुतबे में कहिड़ो ऐलान आहे चवंदा अला इन खैर हाज़िहिल उम्मती बाद नबीहा अबू बकर व उमर अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु कूफे जी जामे मस्जिद में दारुल खिलाफा में आम मजमे से मुखातिब भी फरमाइंदा अला इन खैर हाज़िहिल उम्मती बाद नबीहा ए मुसलमानो इन उम्मत जा अफजल तरीन इंसान पैगंबर अलैहिस्सलाम खां बाद में केड़ा इंसान आहे अबू बकर व उमर अबू बकर उमर आहिनि त मुसलमानों जे मोहब्बतूं न हुजनि हा कॾहिं अली रज़ी अल्लाह तआला अन्हु अबू बकर जी फज़ीलत मिंबर ते बयान कोन करे हा जेकॾहिं मोहब्बत न हुजे हा अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी न्याणी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे परणाए कोन्हे हा जेकॾहिं मोहब्बत न हुजे हा त अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजो पुटड़ो अबू बकर जे कुलनि ते खणणु बर्दाश्त कोन करे हा जेकॾहिं मोहब्बत न हुजे हा अली रज़ी अल्लाह तआला अन्हु अबू बकर उमर जे पुठियां नमाज़ूं अदा कोन करे हा जेकॾहिं मोहब्बत न हुजे हा अली रज़ी अल्लाह तआला अन्हु अबू बकर उमर जे हथ ते खिलाफ़त जी बैत कोन करे हा जेकॾहिं मोहब्बत न हुजे हा त अली रज़ी अल्लाह तआला अन्हु मजलिस शूरा में कॾहिं शरीक कोन थिए हा मोहब्बतूं हुयूं उल्फतूं हुयूं प्यार ई प्यार हो अॼु मुस्लमान खे विड़ायो वञे पियो फिरके वारे जा नारा
बुलंद कया वञनि था मिंबर मेहराब मजा लाउड स्पीकर ते सरियाम इन हस्तनि जे मथां तबर्रो कयो वञे पियो कॾहिं अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात खे निशानो बनायो कॾहिं उमर फारूक जी ज़ात खे निशानो बनायो कॾहिं आयशा सिद्दीक़ा जी ज़ात खे निशानो बनायो कॾहिं हफ्सा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी ज़ात खे निशानो बनायो ही इमामुल अंबिया जा प्यारा सहाबी ताल्लुकात कहिड़ा हुआ अचो तव्हांखे ताल्लुक ॿुधायां अली रज़ियल्लाहु तआला अन्हु पैगंबर अलैहिस्सलाम जो न्याणो आहे पैगंबर अलैहिस्सलाम अली रज़ियल्लाहु तआला जो सौरो आहे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु पैगंबर अलैहिस्सलाम जो सौरो आहे पैगंबर अलैहिस्सलाम उमर बिन ख़त्ताब जो न्याणो आहे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु पैगंबर अलैहिस्सलाम जो सौरो आहे पैगंबर अलैहिस्सलाम अबू बकर सिद्दीक़ जो न्याणो आहे उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु पैगंबर अलैहिस्सलाम जो न्याणो आहे पैगंबर अलैहिस्सलाम उस्मान गनी जो सौरो आहे केॾा ताल्लुक आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला पैगंबर अलैहिस्सलाम जी घरवारी आहे पैगंबर अलैहिस्सलाम सां आयशा रज़ियल्लाहु तआला खे फरमाया अंती ज़ौजती फी दुनिया वल आखिरह तू दुनिया में मुंहिंजी घरवारी आई त जन्नत में मूंसां गॾु हूंदी आहे ही सभु फज़ाइल अहले बैत जा फज़ाइल सहाबा जा फज़ाइल असां अहलुल हदीस जो अक़ीदो आहे जेको अहले बैत सां मोहब्बत नथो करे उहो मोमिन कोन्हे जेको सहाबा सां मोहब्बत नथो करे उहो मोमिन कोन्हे जेको अहले बैत सां प्यार नथो करे उहो मोमिन कोन्हे जेको अहले बैत जी तहज़ीम न करे उहो मोमिन कोन्हे जेको सहाबा जी तहज़ीम न करे उहो मोमिन कोन्हे असां सभिनी जो अक़ीदो आहे जिन सहाबनि इमामुल अंबिया खे ईमान जी हालत में ॾिठो ईमान जी हालत में हिन दुनिया खां रुख़्सत थी रहिया हुआ सभई जन्नती आहिनि उन्हनि जा जेके बि इख़्तिलाफ़ हुआ जेके तनाज़ा हुआ असांखे जुरत कोन्हे उन्हनि जे इख़्तिलाफ़नि में पंहिंजी ज़बान खे इस्तेमालु कयूं उन्हनि जा फ़ैसिला अल्लाह जे हवाले आहिनि अल्लाह असां खां कॾहिं बि कोन पुछंदो त तव्हां ॿुधायो अली जे विच में अमीर मुआविया जे विच में इख़्तिलाफ़ छो थियो हो तव्हां ॿुधायो अली जे विच में आयशा सिद्दीक़ा जे विच में इख़्तिलाफ़ छो थियो असांखां अल्लाह कोन पुछंदो उन्हनि जूं नेकियूं एॾियूं हुयूं पहाड़नि खां आसमान जे किनारनि ते पहुतल हुयूं अल्लाह उनजे नेकियुनि खे ॾिसी करे तॾहिं त ऐलान करे छॾिया इअमलू मा शिअ्तुम जेके कुझु तव्हांखे करिणो आहे कर कंदा रहो क़द गफ़रतु लकुम मूं तव्हांखे माफ़ करे छॾियो रज़ी अल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु अल्लाह उन्हनि खां राज़ी हो उहो अल्लाह खां राज़ी आहे इन्हनि जे बारे में असांजी आफ़ियत जो रास्तो इहो आहे पंहिंजी ज़बान खे लगाम ॾियूं हर सहाबीअ सां हर अहले बैत जे फ़र्द सां मोहब्बत कयूं तहज़ीम कयूं उनजे नक्शे क़दम ते ज़िंदगी गुज़ारियूं अल्लाह खां दुआ आहे मूंखे तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ बख़्शे इन अज़ीम शान हस्तनि सां मोहब्बत करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए जेके बि असांजे विच में इख़्तिलाफ़ आहिनि इंशाअल्लाह अल्लाह पंहिंजे रहम सां इहे इख़्तिलाफ़ दूर फ़रमाए ही शैतानी हर्ब आहिनि असांजे वतन अज़ीज़ खे अल्लाह ताला फ़िरक़े वारी खां महफ़ूज़ रखे हर इज़त वारी हस्ती जी अल्लाह ताला इज़त कंदी ऐं एहतराम करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।